थई तीर निशाने ते इन्हे के चइबी थी रांद। हाणे ये हिक ॿिए ते शक कंदा ऐं पाण में विढ़ी मरंदा ऐं इहा सॼी उमिरि ख़बर ई कान पवंदनि त इहा रांद कंहिं खेॾी आहे। हली पिया चोर ॻोल्हनि पर इहे चोर उन्हनि खे मिलंदा ई कान। इहे सभु पाण में विढ़ी मरंदा। वज़ीर शक हिकु वॾी बीमारी अथई, तो उन्हनि खे शक में विझी छॾियो। जेसी ताईं ॻाल्हि पधरी थिए तेसी ताईं पिया पाण में विढ़ंदा। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त घर में केरु घिरियो। बाबल साईं हाली त हाशिम जे रंधिणे में रोलो विझी छॾियो आहे ऐं वायूं बताल करे छॾी अथमांसि। ॿुधाए छॾींदोसांस त वज़ीर जो लोॾो कंध ते गोॾो। वज़ीर इहो कमु त भलो थी। हाणे सोचां थो बंकुल खे सिक थिया, हुन बि मूंसां घटि नाहे कई। मुंहिंजो न साईं बंकुल खे माफ़ करे छॾियो। बबल साईं बुखायल खे जॾहिं टुकुर ईंदो आहे नज़र त उनजी नियत ख़राब थी वेंदी आहे। हा त ॼण तूं सच थो चई। उन ॾींहुं बि बंकुल खे ॾाढो घटि वधि ॻाल्हायो पर हुन उफ़ न कयो ऐं नई वरी हुन को प्लान कयो। इन मां साबित थिए थो त बंकुल असांजो दुश्मन न आहे। सोचां थो त बंकुल सां ठा कयां। सुणी तूं बस पूरी थी वई तुंहिंजी वफ़ा। उहे जेके वाइदा कया हुई उहे बि तूं पूरा कया। हाणे बि इहे वञी रहियो आहीं न, उहो बि मूंखां मोकिलण खां बग़ैर। ये चोरी बेवफ़ा वेंदे वेंदे घटि में घटि मोकिलाए त वञी आ। बस सुणी गुलामी जा तोक पाए मां वधीक हिते नथो रही सघां। हिकिड़ो तूं ई इंसान आहीं। आज़ादी सिर्फ़ तोखे पसंदि आहे, असां इंसान न आहियूं। छा असांखे आज़ादी पसंदि नाहे? फारूक तूं त हिते मुंहिंजे लाइ आयो आहीं, पोइ ईअं मूंखे अकेलो छॾे हलियो थो वञी। मूंखे हिते हिन जानवरनि जे हवाले छॾे हलियो वेंदे। शाबाश अथई फारूक, शाबाश अथई। शाबाश आहे तुंहिंजे प्यार खे, शाबाश आहे तुंहिंजी मोहबत खे ऐं तुंहिंजी वफ़ा खे। ठीकु आहे भले तूं वञ, मां बि वञां थी। ख़ुदा हाफ़िज़। न सुणी न, मां तोखां सां न वेंदुसि, तूं बि मूंसां गॾु हल। फारूक मां बि तोसां गॾु हलंदसि। मां हिते तोखां सवाइ न रहंदसि। अच फारूक त हलो। बाबा सुमरे? चाचा असां फ़ैसिलो कयो आहे, असां हाणे हिते अकेला न रहंदासीं। असां हमेशा जे लाइ हलिया वेंदासीं। फारूक पुट सुणी अॼु बि तुंहिंजी आहे, सुभाणे बि तुंहिंजी आहे। जेकॾहिं ईअं हलिया वेंदो त दुनिया मूंखे बेग़ैरत सॾी। इहो बदनामीअ जो दाग जेकर मूंखे हणणु चाहियो था त भली हलिया वञो। मां तव्हां सां का ज़बरदस्ती कोन कंदुसि, तव्हांखे रोकींदुसि बि कोन। फारूक पुट तोखे त ख़बर आहे त हाशिम अॻे ई तो ते नाराज़ आहे ऐं तो ते इल्ज़ाम बि आहे। तूं सम्झ मुंहिंजी ॻाल्हि खे, तूं सम्झी छो थो? रख बैग खे, वेहो हाणे वेहो, वेह मां वेह। अड़ी टेणी कन खोले ॿुध, घर जी वॾी मां आहियां। बसरा तू हिन घर जी वॾी न आहीं, तू हिन घर ते वॾो ॿार आहे। हिन घर जी नौराणी आहियां मां। ही घर त मुंहिंजे कबूतर खाने जो आहे। हाणे भाई जेकॾहिं तोखे असां सां रहणो आहे न त रह, न त लाए लोट। बस कर टेणी, घर जी वॾी मां आहियां। जॾहिं पेको जीअरो तॾहिं बि घर जी वॾी मां हुयसि, हाणे बि घर जी वॾी मां आहियां। अलाए छा थी टर टर करे पई। जीअं मां चाहींदसि तीअं तूं कंदीअ। हा जे न केले केले मारींदी साईं। अचे अदो अदो अचे त तोखे घर खां कढायां थी। हली त वत पिनंदी खाईंदी। हेरेड़ी मानी खाइण महिल त तोखे यादि ई न आहे। तेरा मानी थी खाई वञी डंपर। बोले वॾी आहियां मोत पर मूत जी हुकुम हलाए पई। अदे खे कई अहिड़ा दिल तर ठोकराए के ये तारुआ मो बि छाटा निकरी वेंदाई। हाय हाय जे कबूतर ते तू उडी थी ना, वो मुझे इशारन ते नचंदो तई। जल्दी कर, घणी ड्रैग न कर। खण बुआरी।
बीठल हो जाऊं तू जल्दी कर उठ सफाई कर घणी ड्रैग न कर 5 रुपया घट कम के पट ईअं सिधी कोन थींदी आहे तोखे मां मज़ो चखायां नानीअ खे अब्बा अति छाती करी हाँ छड़ बाहर के हाँ न बैठ अति नहीं मूंखे छॾ छनी सारे को कहता दिमाग भी न के पूरो क्या बिना की सगा तो साथो नथी पड़ी खड़ी नथी पड़ी सगी बुहारो खड़ नथी पड़ी सगी तो मूंखे छले भी आती नहीं खबरदार थी जो मुझी बेबड़ी साबड़ी आई तुम तो खबर ना है बेबी में मुझे साह है ने सा कदम फेण न विढ़ंदी कर ॾाहड़ी थी बेबी आए मुझी किठ मिठड़ी है या मिठड़ी ता है बेबी तोखे मिठड़ी आहे बाक़ी मां भेण तोखे मिठड़ी न आहियां तू बाजी आई तू आई पर अध कलाक लाइ मिठी आई हो तो मुझी सजी उमिरि मिठी याद बीख त इहा बेबी तोखे मां मारे ॾेखारियां ऐं जेके न चइजा बाबू तो ॿुधाए हिकु अधु कोशिशि थो कयां पोइ मुंहिंजी शमकिड़ी आहे शमकिड़ी कबूतरा इन बसरा मुखे आज एडो कुटियो अथई जो मुखे आज पूरो पी करई बेगेरे भी मोकले सिधो वॾो मसलो आहे फुल विढ़ंदी आहे पर इहो तो साज हाफ विढ़ी आहे इन जे करे तूं शुकुर कर ये हाथ बढ़िया मेरा पातर दिला दई मुखे आज पूरो करना ते आई मुखे तू पानी हाफ लगी पई त हाथ विढ़िया शात कट विढ़िया तूं पाण ॾिठा वधीर थोरो वनी ते बि ध्यानु ॾे ऐं हारियुनि ते बि ध्यानु ॾे कणक तव्हां सुकी वई आहे रुगो भंग जे पोयां बि टुड़ी बाबल साईं तव्हांखे त ख़बर आहे त साईं जा 2-3 गिलास पीअंदा आहियूं मां पंहिंजे हारियुनि खे हा कई आहे उन 12 पुसा छॾिया ॿियो हाल वाल ॾे सुबुह खां वञी किथे खाइबो आहे बाबल साईं संगत ॾांहुं वियो हुउसि संगत हाल अहवाल कया आहिनि त बंगुल खान तव्हां ते वॾो दमरियो पियो आहे मूं ते छो डबर जे मूंखे को अन जी बोरी पहुचाई वञा या मां उनजे कड़े ते वेठो आहियां ॾिसो न बाबल साईं तव्हां हुनखे माफ़ करण जी कोशिश में लॻा पिया हो ऐं हो बंगुल खान वरी तव्हां ते दमरियो पियो आहे बंगुल मुंहिंजो ॾोही आहे मां हुनजो ॾोही न आहियां बंगुल बि मूंखे वॾो तंग कयो आहे इनखे मुंहिंजनि जूं मुंहिंजूं ॾेखारणी पवंदियूं बाबल साईं बंगुल जी दुश्मनी खे मामूली न सम्झो हू वॾो चिचड़ अथव केॾी महिल बि कुझु करे सघंदो हुनजे अंदर में वॾो तूफ़ान लिकियल आहे अंदर में बाह पई भरेसि बाह हले भाई भरस मां को ॾिजांसि छा मूंखे छा कंदो हाणे सिधी सही जंग जोटींदासीं पोइ खट खटाए छा मुंहिंजे साईं इन बंगुल खे खुटी खई बीठी आहे सजण मूंखे लॻे थो बंगुल जी पुॼाणी मुंहिंजे हथां थींदी बाबल साईं हुकुम कयो त ॿुधायां त बंगुल खान खे त वज़ीर जो लोॾो कंठ ते गोॾो ठहियो ठहियो खणी रन चुकर बि वालेकुम सलाम ॻाल्हि ॿुध हाणे कलाम अहिड़ो थिए बस हाणे बस सभु अन लॻो न पाणी कलाम ॿुधायई धूड़ पई जी मोह में जेॾां वञी त मोह में अची थो लॻी मां तो मां फाथो मां अची अरे रे ख़र्ची जी थो जा न भञाए ॾंदी हो परे ख़र्ची अरे कोन्हनि त पोइ पिनी छो नथो ॾंडो ॼाए मूंसां गॾु पिन ए बंदा ॾेई वञ नाले अल्लाह जे अदा नूरात जहाना न ते कबर मकाना इहो सवलो अथई चवंदे त खोड़ ॾोकड़ थींदई अरे तोखां त मां भलो आहियां ॾाढ़ियूं ॿाढ़ियूं माण्हुनि जूं लाहियां थो रोज़गार कयां थो अॼु जुमे जो ॾींहुं आहे
इन करे कोन्हे आहियां थोरो मुंहिंजो पाकी खे बि तिखियो कयां। अड़े रे मां को पिन तो छा हे सही पिन तो न आहे लाड़काणे रोड तो ठारायो आहे न वॼो तुंहिंजूं कोचियूं पियूं थियूं हलनि ख़्वार अची थियो आहीं। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधे रेस खां भूखान वारे ॿिया जो पेरो खयो पिया अथनि इहो मसइलो छा आहे? कबूतर केर थो पेराल सही इहो पल सूमर इहो शाख में किरी पिया ॿिन्ही जूं ॼाड़ियूं उते ई किरी पयूं हाणे रुगो भत वांगुरु पिया ॻाल्हाइनि हा इहे पेरो खयो पिया अथनि अलाए को कुराड़ो गुम थियो अथनि अलाए छा। हाँ पोइ हलूं छा? हाँ हाणे हल त हलूं हिकिड़ी मुंहिंजी शर्त अथई जीवन उहा क़बूल कर पोइ हलंदासीं। अरे हाउ हाउ तूं हल त सही न तूं किला कंदो वञा रस्ते तां। हाणे ॻाल्हि ॿुध शर्त इहो अथई त मां चुप कयो हलंदुसि तूं ॻाईंदो हल जे तूं ॻाईं नथो तूं चुप करे बीह त मां माण्हू जी गिला कंदो हलां ऐं तूं ॿुधंदो रह छो जो गिला करण सां खानदान में इहो लिखियलु आहे। हाणे बस बस अच हाणे ॻाल्हि ॿुध हिन मुंहिंजे पोयां थी हा हिते हीअं हलूं न ये माण्हू ॾिसनि टेलो पियो थो वञे हलिया बिना पेट्रोल हलिया हलिया। सोना साईं एॾो परे छो बिठायो? मूंखे त लॻे उन्हनि जेके ॾुआरी असांजे ॻोठ में आया हुआ मुजन जा माण्हू तो चयो न त मुजन 12 माण्हू घुराया। हारे सुन जी मूं ई तव्हांखे ॿुधायो ऐं मूं जांच बि कई आहे रेस उहे इन ॻोठ में उन ॾींहं ते न हुया न ॻोठ वारनि उनखे ॾिठो आहे। हाँ साईं दादा पर थी सघे थो त उहे हमरा इहो कमु करे राति जे पेट में ई निकिरी विया हुजनि। हाणे तव्हां पहिरियों कमु इहो कयो उन्हनि माण्हुनि जी जांच कयो जेके मुजन 12 घुराया हुया ऐं जिन सोडे ते हमलो कयो सोडा तूं त उन्हनि खे चङी तरह सुञाणींदा। बाबर साईं मां उन्हनि खे कीअं थो विसारे सघां जिन मूं ते फायरिंग कई उन्हनि मां हिक जो नालो बख्शू आहे ऐं ॿिया उनजा साथी हुआ। वैसे इहे किराए जा कातिल आहिनि पैसनि ते कमु कंदा आहिनि पैसा वठी माण्हुनि खे अगवा ऐं क़तल कंदा आहिनि। हाशिम पहिरियों हिननि खे ॻोल्हे हथ कयो केले हिते खणी अचोनि हिननि खे ठाहो को सटको निकिरंदो न अरे सभु ख़बर पइजी वेंदी अच्छा कारा बदिला थी वेंदा। वैसे उन्हनि जी जांच अॼु खां वठी शुरू था कयूं। साईं दादा तूं पंहिंजे कचे वारनि दोस्तनि खे चए त उन्हनि जी जांच करे असांखे इतलाह कनि। पहिरियां उन्हनि खे मां पंहिंजे हथनि सां पाण पादर हणंदुसि पोइ उन्हनि खे रेस जे हवाले कंदासीं। सुमर छो ये फेरा बीठो तो ॾे पियो ख़ैर त आहे ख़ुशि त आहे न। बिस्मिल्लाह भली करे आई मुंहिंजूं अखियूं थधियूं मां ख़ुशि न आहियां तोखां सवाइ ख़ुशि रही सघां थो। सोना साईं एॾो परे छो बिठायो हेॾे वेझे थी बीहो न। खबरदार आओ या छड़ो कबूतर केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर गुट को इहो छा पियो थो करी हथ हथ में पियो थो मिलाई अती तूं बि खबरदार अखियूं अखियूं ॼण मिलो तरी मां पियो थो ॾिसे अहिड़ो ॾंडो हणंदो साणे तस कबूतर तस मूंखे मारींदा त फांसीअ सज़ा अची वेंदई पुलिस तोखे फुल फ्राई करे छॾींदी। पोइ मूंखे ॾंड ॾे पूरो 1 लख रुपया। हाँ लखो छाजो हो हुन जो जेको कैप्सूल खाईंदा आहिनि इहो गैरत जो ॿियो वरी छाजो धूड़ पवई दुश्मननि जे बूथ में कंहिंजी गैरत काथों आई गैरत कंहिंखे आई गैरत तूं कारी आहीं। हाँ मां कारी आहियां मार खुदा जी पवई अकुल जा अंधा अखियुनि जा अंधा तोखां भूरी आहियां कारो त तूं आ जो हेतिरी बेटीअ धीउ जेतिरी सां शादी करे वेठो आ अछो मथो अटो ख़राब जेके मायूं कारियूं करे मारींदा आहिनि उहे बि ॿुधाइनि मूंखे 1 लख रुपया ॾियो पोइ भली हो तूं बग़ैर टांगे सां बीठी हुजे मूंखे छा आहे। ऐं जेकॾहिं तोखे पैसा न ॾिना त पोइ पैसा न ॾींदव न पोइ कारायो हिकिड़ो दफ़ो न पर 10 चकर कारायो तूं मूंखे मारी दे मारी दे अदी फुरड़िया कन में फुरड़िया आए खां वठी कुझु न चवां मां आई आहियां सूमर ॾे त मूंखे वठी हल रहिस ॾे त मां हली रहिस सां ॻाल्हायां
तूं वरी ग़लति मतिलब पुछड़ा हलो हलो घर हलो घर बसरा छॾीसि ऐं त मां तोखे वठी हलां हले हले हल तूं हले त मां तेरे खे तालो ॾियां हलो मां वञा भई वैसे दे रेस सां ॻाल्हाए घर थी अचां हलो सुठो बसरा अचे हुजे जा पके मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया हलो सूमर अॻ में थी वियो पाण निपटिया तूं बि शहर थो चईं चने सर खबर पई आहे त ॾोहनि जी दुनिया में सफ़ा ऋण ॿारे ॾिनी अथई ऐं तोवारा हमरा उहे बि छिता लॻा पिया नथा माण्हुनि जी मोबाइल छॾनि नथा माण्हुनि खां पैसा छॾनि एस बगुल खान ना कर न जो मिट्टी खाईंदासीं जीअण जे लाइ कुझु न कुझु त करिणो पवंदो न तोखे त ख़बर आहे हर कमु मां पैसे ते कंदो आहियां जेकॾहिं तूं न मूंखे पैसा ॾीं त मां मुजन खे बि लेटाए विझां पोइ मुजन जी मिल्कियत ते कब्ज़ो करे सॼी ज़िंदगी वेही रह उन खां पोइ रेशम बि तुंहिंजी रेशम जी मिल्कियत बि तुंहिंजी पोइ सॼी ज़िंदगी वेही ऐश कजाए बगुल खान वॾो को शैतानी दिमाग़ थी नबू कमदार आऊं अॼु त यार नबू कमदार वारियूं सिकूं पियो लाहीं यार चने सर मुजन बि वॾो गंद कयो आहे जॾहिं हिन खे लेटाए विझी ख़ुदा जो कसम पोस्टी जो पटको पाराए वाह के पे तुझी रस बगुल खान जने सर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बता मां मुजन खे मारींदुमि ऐं पैसा मां पंहिंजी मर्ज़ीअ ते वठंदुसि आहे छो त मुजन खे मारणु एतिरो सवलो न आहे पर तूं दिलि जाए कर बगुल खान मां हलायो तो कान का चार कयां तो न मुजन खे असल धुप बाक़ी यार तूं सही थो चए हिन मुजन बि बसि वॾो गंद कयो आहे यार चने सर जे इहो कल्याण करी न उहो त वाह वाह हाँ सफ़ा ठरी बंद ॼण मुंहिंजूं 5 ई आङुरियूं गीह में पइजी मां त चवां थो हिन मुजन खे पूरो पष्ट हणजांइ मथां हिकिड़ी गोली हणीसि पष्ट बेड़ो हणीसि फिफड़ सफ़ा ॿाहिरि हुजनिसि खुरड़ी बि न हणे अंगुल तूं बि घणो ख़ुशि न थी मुजन खे मारे पोइ तोखे बि पूरो भ्रष्ट हणंदुसि फिफड़ बि तुंहिंजा तार में लटकंदा जीअं मुअल कांव तार में लटकियो पियो हूंदो आहे जने सर छा थो सोची अंगुल खान मां इहो थो सोचां हिन मुजन खे कीअं मारियां जेॾी महिल अचे थो ताक़त रुगो बि थो ड्राड़ियूं हणे अठे वारियूं ख़बरूं थो करे कयो त कुझु बि कोन थिए जॾहिं बि अचे थो अॼु पैसा जो अॼु हीअं जो हिन मां बि ॼण अची फाथा आऊं असां अलाह करे असांजो बि कमु करे आहे त वॾो ड्राड़ी कयो वॾो गंद थिए अंगुल खान तूं वरी कहिड़ी सोचनि में गुम थी वहीं हाणे यार मूंखे इजाज़त ॾे ऐं हा दोषीअ खे मोकिलिजांइ त पैसा खणी अचे पूरा 30,000 तोखे ख़बर आहे न मोटरसाइकिल में वरिती आहे 1 2 उन हमरा खे पैसा बि ॾियणा आहिनि हा बाक़ी तुंहिंजा कम इहे बि पिया कंदासीं हस न ठीकु आहे तूं वञ मां रोशू खे सुभाणे पैसा ॾियाराए मोकिलींदोसांइ पर थोरो ख़्यालु कजांइ सूबेदार सिकंदर ऐं सूबेदार सरवर सफ़ा छिता लॻा पिया अथई होश में कोन अथई हिननि बि वॾो गंद कयो आहे ठीकु आहे बंगुल खान ठीकु आहे पोइ सदाई कर मां त हिते कैद थी वई आहियां हिते त नांग ऐं भलाऊं था रहनि हर को मुंहिंजो दुश्मन आहे मां इन मिल्कत जे ई करे त परेशान आहियां हा मां ॿाहिरि निकिरंदसि ऐं पंहिंजूं ज़मीनूं मां पाण संभालींदसि मां विढ़ंदसि ऐं मुक़ाबिलो कंदसि ऐं पंहिंजूं ज़मीनूं मां पाण संभालींदसि कर ख़बर पाण वारे ने चने सर ड्राड़ी हिते आ जा वञी वेलो साईं यार इने वॾो गंद कयो थी अरे रे
तो छप छो हीअं छा मसलो आहे तोसां? रईस चनेसर बेले में लही वियो आहे, बाक़ी हिकिड़ो ॿियो ममण अचण वारो आहे। अरे रे वाट में मुंग पियल अथई छा? फाट न सवेल खां वठी ॿुधां ई छो नथो त चनेसर बेले में लही वियो आहे? छा थियो आहे? खेर त आहे न? रईस बंगल खान, रईस कांपू खान जे ॻोठ में गैर मामूली चुरपुर लॻी पई आहे, पुलिस भी मौजूद आहे, लॻे थो त को वॾो मसलो आहे। अरे रे भला हिकिड़ो कमु कर, तूं वच वठी भला इन सोढे खे दरिया पाछा जे हवाले करे छॾ, करीस पूरो। इन सोढे बि वॾो गंद कयो आहे। जेॾी महिल तंहिं महिल पुछी त बाबल साईं बाबल साईं बाबल साईं चई चई कन ई कचा करे चयासीं बाबल साईं जा। ॿुध या जांच त लही आहे, इन्हनि सां वेधन कहिड़ी आहे, इन्हनि खे सरची छो लॻी आहे, इन्हनि सां मसलो कहिड़ो आहे? ठीकु आहे रईस, पोइ वञा थो। ठीकु आहे वञे, हथियार बथियार खणी वञ, पंहिंजी होशियारी कर। बाबा दुश्मनी वधी वई आहे, मथां को कंहिंजी ओली सोली गोली लॻी वञे, शीख लॻो पियो हुजे, रंधो असांजे मथां इहो बि ॾचो थी वञे। हलण जी करे हल, पेरनि ते ज़ोर जे। जेकॾहिं हिते हाशिम खे ख़बर पई न त हू नाराज़ थी वेंदो। बस हुनखे त रुगो बहानो खपंदो आहे जॾहिं लाइ। तूं हाशिम जो को बि उल्को न कर, मां पाणे हाशिम खे मोह ॾींदसि। बाबा साईं इहा औरत रेशम न हुई, भले बराबरि पहिरियों मूंखे बि ॾेखारियो, पर उहो पहिरियों दरिया तरफ़ न हो।